बोज़दार वॾा मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में जमायत अहले सुन्नत पारां उस्ताद वाहिद बख्श बोज़दार, सैयद मोहम्मद यूसुफ अली शाह जीलानी, सैयद नूरदीन शाह जीलानी, सैयद अतहर अली शाह जीलानी, अमजद अली टांवरी सदर मीलाद कमेटी जी अॻवाणीअ में नूरानी जामिया मस्जिद बोज़दार वॾा खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि ऐं चौराहनि खां थींदे नाका चौक ते पहुती, जिते अॻवाननि जेकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त नूरानी जामिया मस्जिद खां हिकु रैली जेका पूरे शहर में निकिरंदी आहे ऐं अॼु बि उहा पूरे अंदाज़ सां भरपूर अंदाज़ सां इंशाअल्लाह निकिरी रही आहे ऐं निकिरे थी पई। मां सभिनी मुस्लमान भाइरनि खे अॼोके ॾींहं जे निस्बत सां हुज़ूर अलैहिस्सलाम जे ॾिनल दर्स मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण लाइ जेका महबूब अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत जे आॾो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, सब्र ऐं तामुल सां, यतीमनि जो ख़्यालु रखण सां, ग़रीबनि जी हमदर्दी सां ऐं हिक ॿिए सां मुहबत ऐं प्यार जो पैगाम अॼोके ॾींहं जो जेको पैगाम आहे हुज़ूर अलैहिस्सलाम जे हिन विलादत बादशाह जे मौक़े ते हिकिड़ो प्यार मुहबत जो पैगाम आहे ऐं बिना कंहिं विछेट जे फ़र्क़ जे मुस्लमान भाइरनि खे सभिनी खे मां अॼोके ॾींहं ते ईद मुबारक, ईद मीलाद नबी जी मुबारक पेश कयां थो। जॾहिं आदम अलैहिस्सलाम मिट्टी ऐं पाणीअ जे विच ते हो, मुस्तफ़ा करीम असांजो नबी आहे। मुस्तफ़ा करीम असांजो नबी आहे। हदीस शरीफ़ा अन अव्वलुन नबिय्यीन फिल ख़ल्क़, सभु जहाननि खां पहिरियां, सभु नबियनि खां पहिरियां मुस्तफ़ा करीम मूंखे पैदा फरमायो। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी फातिहु व ख़ातिमा, सभई तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, सभई तारीफ़ूं अल्लाह जे लाइ। मुस्तफ़ा करीम फरमाइनि था जंहिं मूंखे फातिह बि बनायो, ख़ातम बि बनायो। हे सॼो तहाजो ताज मुस्तफ़ा करीम ते आहे। सैयद मोहम्मद यूसुफ अली शाह जीलानीअ खां दरगाह शरीफ ते पहिरियां दुआ थी, बाद में नूरानी मस्जिद ते दुआ थी ऐं रैलीअ जी स्टार्टिंग थींदी। ऐं सभिनी आशिक़ रसूलनि खे गुज़ारिश आहे जेके हिते मौजूदु आहिनि, जाते जाते हे आवाज़ ॿुधनि पिया, सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त अॼु भलारो ॾींहुं आहे, महबूब जे आमद जो ॾींहुं आहे। इन में घर घर पंहिंजो मीलाद, महबूब मदीने वारे साईं जो मीलाद कयो, पीरीअ ते सलातो सलाम घणी पढ़ो। आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इस दुनिया में तशरीफ़ लाए और हमारे लिए बाइस शफ़ात का ज़रिया बने। महबूब अल्लाह तबारिक व ताला के लिए तो फरिश्ते ही काफ़ी थे, लेकिन हमें शर्फ बख्शा गया कि अशरफुल मखलूक़ात, और हम उस प्यारे नबी की उम्मत हैं। 12 रबीउल अव्वल शरीफ जो ॾींहुं आहे। हीउ ॾींहुं वॾे अज़मत ऐं बरकत वारो आहे। हिन ते आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी बज़ाहिर दुनिया ते तशरीफ़ फरमा थिया आहिनि। इन जे करे असां तव्हां सभई ॾाढो ख़ुशि आहियूं। अल्हम्दुलिल्लाह हर साल हिन जामिया नूरानी मस्जिद बोज़दार वॾा खां रैली निकिरंदी आहे, जेका आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिलाद जी ख़ुशीअ में झूमंदी ऐं पंहिंजे रूटनि खां हली ऐं स्टेजुनि ते ख़िताब कंदे वापसि जामिया नूरानी मस्जिद ईंदी आहे। इते अची आख़िरी दुआ थींदी आहे। धूम उनकी नात खानी की मचाते जाएंगे, या रसूल अल्लाह का नारा लगाते जाएंगे। नात खानी मौत भी हमसे छुड़ा सकती नहीं, कब्र में भी मुस्तफ़ा के गीत गाते जाएंगे। इंशाअल्लाह सरकार का जश्न विलादत बोज़दार वड्डा में जोशो खरोश से मनाया जा रहा है और हम सांगड़ में पाक नबी का मिलाद मनाने के लिए यहाँ पर शिरकत की है। दुआ है कि अल्लाह ताला बोज़दार वड्डा के रहने वाले और तमाम आलिमीन इस्लाम को खुशियों भरी हज़ारों रबीउल अव्वल अता फरमाए। ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको जामे मस्जिद बोज़दार वॾा खां रैली शुरू थींदी आहे, ही चौकनि ते तकरीरूं कंदे कंदे वरी जामे मस्जिद में इहा रैली ख़त्म थींदी आहे। रैलीअ में पोढ़नि पकनि ॿारनि नवां कपिड़ा पाए महबूब सां मुहबत जो इज़हार कयो। रैलीअ जे रस्तनि ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पाणी जा पिणु स्टॉल लॻाया विया हुआ। रैलीअ में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। कैमरामैन मोहम्मद अब्बास जाफ़री सां गॾु शाहिद जाफ़री, जेकब न्यूज़ बोज़दार वॾा।